नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। ठट्टो मां रिपोर्ट कर रहियो आहे ज़ाहिद अमीर जोखियो। अॼु अवामी प्रेस क्लब ठट्टो आड़ो धाबी जी करप्ट मंशात फरोशन जी सहूलतकारनि लैंड ग्रैबर ऐं अगवा बाराए तावान में मुलविस SHO मुबीन परिहार ख़िलाफ़ एक भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको SHO मुबीन परिहार हटायो ठट्टो बचायो तहरीक जे इब्तिदा तौरु कयो वियो। मुज़ाहिरे में अवामी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां गॾु ऐवान सहाफ़त मकड़ी जे सरपरस्त नज़ीर कुरैशी, सदर अकबर दिलवानी पंहिंजे साथियुनि समेत शिरकत कई। उन खां अलावा घारो मां सीनियर सहाफ़ी मुमताज़ लाशरी, बुहारा मां अज़ीज़ सूमरो, ठट्टे मां असद सब्ज़पोश, रोज़ानी कोशिश अख़बारुनि जो हसन अब्बास, समाजी अॻवान साले खानियो, मज़हर जखर, SHO मुबीन परिहार जे ज़ुल्मनि जो शिकार मोहम्मद बलोच, सैयद अनवर शाह, अकबर किच्छी समेत केतिरनि ई माण्हुनि एहतजाज में शिरकत कई ऐं मथनि थियल ज़ुल्मनि जा दास्तान मुज़ाहिरीन सां वंडिया। एहतजाज दौरान मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी SHO मुबीन परिहार खे फौरी तौरु हटाइण लाइ ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते ख़िताब कंदे ऐवान सहाफ़त मकड़ी जे सदर अकबर दिलवानी, रोज़ानी कोशिश जे रिपोर्टर हसन अब्बास ऐं सीनियर सहाफ़ी शबीर मांझंद ऐं अवामी प्रेस क्लब जे सदर बिलावल समूह सां भरपूर यकजहती जो इज़हार कयो ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त करप्ट SHO मुबीन परिहार खे फौरी तौर ते हटायो वञे।